अस्सलाम वालेकुम क्लास। मां आहियां अल्ताफ़ अहमद कोलाची, तव्हांजो इंग्लिश टीचर। तव्हां सभिनी खे वेलकम कयां थो नईम्स विर्चुअल अकेडमी में। अच्छा, अॼु असांजे लेक्चर जो जेको टॉपिक आहे उहो हिकिड़ो आर्टिकल असां ए ऐं एन आर्टिकल अॻु में पढ़ी आयासीं। अॼु असांजो टॉपिक आहे जेको आहे द आर्टिकल सां आख़िरी आर्टिकल इहो आहे द जेको आहे इहो डेफिनेट आर्टिकल आहे। हाणे द किथे किथे इस्तेमालु थींदो आहे, सभ खां पहिरियों द कंदो छा आहे, इट शोज़ कंप्लीट क्लास ऑफ दैट काइंड। हाणे तव्हां ॾिठो हूंदो, तव्हांखे कॾहिं बि मज़मून लिखण लाइ ॾिनो वेंदो आहे, उहा शइ भले प्रॉपर हुजे या कॉमन हुजे, तव्हांखे जॾहिं बि मज़मून लिखण लाइ ॾिनो वेंदो आहे तव्हां छा लिखंदो शुरू में द काओ। हालांकि काओ जेको आहे इहो प्रॉपर नाउन न आहे, लेकिन इन सां गॾु द छो लॻंदो आहे, इहो काउज़ जी पूरी क्लास खे, पूरी फैमिली खे, दुनिया में जेतिरी बि काउज़ आहिनि उन्हनि जे बारे में असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त पोइ असां उन अनइम्पॉर्टेंट या कॉमन नाउन खे बि एज़ प्रॉपर नाउन छो कंदा आहियूं ऐं उन जे अॻियां छा लॻंदो आहे, द। हाणे जेकॾहिं तव्हांखे कंप्यूटर जे बारे में ॻाल्हाइणो हुजे या एसे लिखणो हुजे या इंपॉर्टेंटली तव्हांखे टॉपिक ॾिनो वञे, ॻाल्हायो वञे, उते तव्हां कंप्यूटर, हालांकि कॉमन नाउन आहे, पर उन जे अॻियां तव्हां द लॻंदो, चवंदो द कंप्यूटर। छो दुनिया जा जेके कंप्यूटर आहिनि तव्हां उन्हनि जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो, उन्हनि जी पूरी क्लास जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो, उन्हनि जी पूरी क़िस्म जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो, इन जे करे उन्हनि जे अॻियां द लॻंदो। साॻे तरीक़े सां पेन कॉमन नाउन आहे, पर जेकॾहिं दुनिया जे सभिनी पेननि जे बारे में तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो, उन्हनि जो एसे लिखी रहिया आहियो, उन टॉपिक ते ॻाल्हाए रहिया आहियो, तव्हां चवंदो द पेन। हाणे ॿियो द किथे लॻंदो आहे, उन शइ जे अॻियां, उन शख़्स जे अॻियां, उन नाउन या प्रोनाउन जे लाइ लॻंदो आहे जेको अॻु में जंहिंजो असां ज़िक्र करे चुका हुजूं। मिसाल तौरु हाणे जेकॾहिं असां कंहिंखे चऊं था हे उहो ई छोकिरो आहे, छो त मां उन सां ज़िक्र करे चुका आहियां, तॾहिं उनखे चवां थो न हे उहो ई छोकिरो आहे जंहिंजो मां तोसां ज़िक्र कयो। हाणे इंग्लिश में इनखे लिखिबो आहे दिस इज़ द बॉय। हालांकि बॉय बि कॉमन नाउन आहे, कोई प्रॉपर नाउन न आहे। हाणे द इन जे लाइ लॻो त हाणे इहो प्रॉपर नाउन इन सेंस में आहे त इन छोकिरे जो ज़िक्र मां अॻु में तोसां करे चुको आहियां। दिस इज़ द बॉय, हे उहो ई छोकिरो आहे, आई वॉज़ वेटिंग फॉर, जंहिंजो मां इंतज़ारु करे रहियो हुयुसि। ॿियो द किथे लॻंदो आहे, विथ यूनिक नाउन्स। उहे नाउन्स जेके मुनफ़रिद हुजनि, इम्पॉर्टेंट हुजनि, उन्हनि जहिड़ो ॿियो कोन हुजे। मिसाल तौरु द होली क़ुरान। हाणे तव्हां ख़बर आहे क़ुरान पाक जहिड़ी किताब ॿी काई कोन्हे काइनात में। द बाइबल, अहिड़े तरीक़े सां इहे जेके इम्पॉर्टेंट किताबूं आहिनि। उन खां पोइ द फर्स्ट, जीअं चवंदा आहियूं आदम वॉज़ द फर्स्ट पर्सन, द फर्स्ट ह्यूमन बीइंग, द फर्स्ट मैन क्रिएटेड बाय अलमाइटी अल्लाह। उन खां पोइ द लास्ट, ही वॉज़ द लास्ट। फॉर एग्ज़ाम्पल द होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॉज़ द लास्ट प्रॉफिट। हाणे द माना इन खे ख़ासि करे थो त इहा शइ आम न आहे। उन खां पोइ द ॿियो कंहिं सां लॻंदो आहे, विथ सुपरलेटिव डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव। हाणे तव्हां ख़बर आहे त एडजेक्टिव जूं डिग्रीज़ थींदियूं आहिनि, हिकु हूंदी आहे पॉज़िटिव, ॿी हूंदी आहे कॉम्पेरेटिव, ॿी हूंदी आहे सुपरलेटिव। हाणे जीअं पॉज़िटिव हूंदी आहे गुड, इन जी जेका आहे कॉम्पेरेटिव आहे उहा आहे बेटर, सुपरलेटिव आहे बेस्ट। हाणे सुपरलेटिव जेका एडजेक्टिव जी डिग्री आहे न, उन्हनि सां बि द लॻंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल द बेस्ट, द हाईएस्ट, द लोएस्ट। ॿियो द कंहिं सां लॻंदो आहे, विथ कंट्रीज़ मेड अप ऑफ ग्रुप ऑफ स्टेट्स और आइलैंड्स। हाणे जीअं असांजो मुल्क पाकिस्तान आहे, इंडिया आहे, ईरान आहे, चाइना आहे, इहो जेको आहे सेपरेटली हिकु अलॻि कंट्री आहे। इन जे करे इन्हनि सां कॾहिं बि द न लॻंदो, इन्हनि खे जॾहिं मैंशन करिणो हूंदो असांखे। पर अहिड़े कंट्रीज़ सां जेके मुख़्तलिफ़ ग्रुपनि सां, मुख़्तलिफ़ स्टेट्स सां मिली करे ठहिया हुजनि, उन्हनि कंट्रीज़ जी जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त उन्हनि जे अॻियां द लॻंदो आहे। मिसाल तौरु द USA। हाणे USA द हिते छो लॻो, छो त यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इन में स्टेट्स आहिनि क़रीब क़रीब 50 स्टेट्स आहिनि। हाणे 52 थियण वारियूं आहिनि, अञा 2 आज़ादु न आहिनि थियूं, उन्हनि ते हले थी ॻाल्हि। त इहे मुख़्तलिफ़ 50 स्टेट्स मिली करे इन्हनि हिकिड़ो मुल्क ठाहियो आहे, इन जे करे द USA इन खे सॾियो वेंदो आहे। नेदरलैंड्स में बि काफ़ी स्टेट्स मिली करे उहे ठाहियूं आहिनि, इन जे करे उनखे द नेदरलैंड्स चयो वियो आहे। उमेदु आहे तव्हांखे इहे सम्झ अची वेंदो। महिरबानी।